कश्मीर जे कच्चे में पुलिस जो ऑपरेशन बदनाम थाड़ियल चानू इंठड़ सुल्तू शहर के भाउ सूमर शहर समेत 8 धाड़ियल मारिजी विया। पुलिस की वॾी नफ़री जो इलाइक़े खे कड़ो बरक़रार। धाड़ियलनि हिक ॾोहारी जिंसार चांडियो खे पुलिस जो साथी हुअण जे शक में मारे छॾियो। SSP अमजद शेख जो चवणु आहे त मुक़ाबले में जानू इंठड़ मशीर सूमर शहर नज़र ऐं शहज़ादो दस्ती समेत 8 धाड़ियल मारिजी विया आहिनि। फायरिंग दौरान रस्ते वेंदड़ निंगर शहज़ादो ऐं आसिफ मीरानी भी ज़ख़्मी थी पिया आहिनि। IG सिंध गुलाम नबी मेमन तरफा कच्चे में धाड़ियलनि खिलाफ कामयाब ऑपरेशन ते पुलिस के वाधायूं। सदस्य चवणु आहे त पुलिस पंहिंजे शहीदनि जो पलान करे सुरखुरू थी आहे। कश्मीर जिले में काफ़ी मुख़्तलिफ़ बाज़ियाब कराया विया आहिनि। पुलिस बहादुरी सां कम करे रही आहे। बाक़ी रहिजी वियल ॾोहारियुनि जो भी घेरो तंग कयो वेंदो। पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून में निगरान वज़ीर आज़म लाइ 5 नाला शॉर्ट लिस्ट करे छॾिया। ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त निगरान वज़ीर आज़म लाइ शॉर्ट लिस्ट समूरा माण्हू सियासतदान आहिनि। निगरान वज़ीर आज़म जो नालो हिक हफ़्ते अंदर फाइनल थी वेंदो। क़तई फ़ैसिलो इत्तेहादी पार्टियुनि जे सलाह मशवरे सां कयो वेंदो। कराची में MP असलम बबड़े जे भाउ अकरम बबड़े ऐं संदसि पुट जे क़त्ल केस जी जांच में अॻ भराई वारदात में इस्तेमाल थियल गाॾीअ जे मालिक जो पतो लॻायो वियो। वधीक ॿ शकी जवाबदार गिरफ़्तार। अंग 4 थी वियो। मुख्य जवाबदार जी मोबाइल फोन बलोचिस्तान में बंद थियण जो इंकशाफ। हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसारनि जी यादि में मातमी जुलूस ऐं मजलिसूं कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में सबीलूं क़ाइमु करे करबला जे शहीदनि खे भेटा। हर पासे या हुसैन जूं सदाऊं। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त। वॾे अंग में अहलकार मुक़रर। हसास हंधनि ते मोबाइल फोन सर्विस बंद। पंजाब ऐं KP में बरसातुनि बास सिंधु दरिया जे पाणी वहिकरनि में चार जो सिलसिलो जारी। राजनपुर जे जाबलू इलाइक़नि कोह सुलेमान जी बरसाती पाणी जो कोट मिठण ऐं रुझान वटां हज़ारे कशिक पाणी सिंधु दरिया में छोड़। 2 ॾींहनि खां गुडू बैराज वटि विचोली बोर्ड बरक़रार। बोर्ड वारी सूरतहाल बावजूद गुडू बैराज से मुक़रर आबपाशी खाते जे चीफ इंजीनियर समेत अमलो ऑफिसर तां गायब। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकरो 3,78,792 क्यूसेक ऐं हेठां वहिकरो 3,68,562 क्यूसेक रिकॉर्ड। बलोचिस्तान में तूफ़ानी बरसात ऐं बोर्ड जे वहिकरनि सबबि केतरनि हंधनि ते हिफ़ाज़ती बंद टुटी पिया। कच्चा घर ढही पट फसल तबाह ऐं हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि। आवारा में केतिरियूं गाॾियूं बरसाती वहिकरे में लुड़ी वयूं। औरतुनि ऐं ॿारनि समेत 31 ॼणा महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल। सिबी में क़ौमी शाहराह बंदि थियण सबबि सिंध ऐं बलोचिस्तान में राब्तो काटा। पिंगरे वेझो LBOD सिम नाले जो टुटल गेट ॿिए ॾींहुं भी न ठही सघियो। पाणी तेज़ी सां UC समन सरकार ऐं भटारो तरफ़ वधण लॻो। इंतज़ामिया जी सुस्ती सबबि सभई ॻोठ ॿुॾण जो ख़दशो। टंडे जान मोहम्मद में पसंद जो परणो कंदड़ नौजवान सालनि हथां बेदर्दी सां क़त्ल। मक़तूल जे वारसनि जो एहतिजाजी मुजाहिरो लाश रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त दाइम ख़ासकैरी खे बेगुनाह क़त्ल करे वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। गड़ियसन थाणे जो अहलकार मुबैना तो रखवा मुहर्रम हराम जी ड्यूटी ते वियल पुलिस अहलकार शेर मोहम्मद लाशारी जो को पतो न पइजी सघियो। ऐं नूरियाबाद वेझो मुसाफ़िर कोच ऐं डंपर में टक्कर। हिक ॼणो फौत 7 ज़ख़्मी। फैज़गंज भरिसां कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में हिक औरत फौत, पीउ ऐं पुट मर्डिंग।